नवगोट शहर के गवर्नमेंट हाई स्कूल में एजुकेशन डेवलपमेंट कमेटी नवगोट तरफा नवगोट शहर के तालीमी मसलन मुतालिक उस्तादन शहरन ऐं सियासी समाजी अगवाननि जी गॾिजाणी मुनक़िद कई वई। गॾिजाणी की सदारत यूसी नवगोट के चूंडियल चेयरमैन गुलाम मुस्तफ़ा सियाल मेहमान खास तौर यूसी नवगोट अगूणो चेयरमैन एजाज अहमद लाखेर एजाज़ी मेहमानन में वडेरो मोहम्मद इस्माइल लाखेर, गडेरो हिदायतुल्लाह लाखेर, अगूणो जिले काउंसलर रियाज अहमद कलोड़ो, सेठ अब्दुल अजीज कलोड़ो, साईं मोहम्मद इब्राहिम, इमदाद अली सामटियो, मोहम्मद मिठल कलोड़ो, अमीर अली कलोड़ो समेत केतरनि मौज़े सियासी समाजी शहरन पिण शिरकत कई। जॾहिं स्कूलन के दरपेश मसलन मुतालिक ब्रीफिंग ॾींदे सीनियर उस्ताद ऐं कमेटी के सरपरस्त आला साईं अल्हा दितो खान विघियो ॻाल्हाईंदे चयो त नवगोट शहर आबादी के एतबार का 15,000 इंसानन ते मुश्तमिल है। उन करे स्कूलन में शागिर्दन की दाखिला जो तादाद ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे ऐं स्कूल मुख़्तलिफ़ ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। जहिड़ो शागिर्दन ऐं शागिर्दियाणियुनि खे वेहण लाइ फर्नीचर मौजूद कोन्हे, स्कूल के लाइब्रेरी ऐं लेबोरेटरी मौजूद नाहे, उन खां अलावा उस्तादन ऐं नॉन टीचिंग स्टाफ की शदीद खोट आहे। सभिनी उस्तादन ऐं शहरन तक जे चूंडियल नुमाइंदनि खे अपील कई त नवगोट के हायर सेकेंडरी स्कूल ऐं गर्ल्स हाई स्कूल की ज़रूरत आहे ऐं नवगोट के उहे तालीमी इदारा मुहैया करे ॾिना वञनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।